गुड्डी कंहिंजी धीअ अम्मी हनीफ़ जी तूं अमा न ॿुधाइसि कंहिंजी धीअ अम्मा हनीफ़ जी तुंहिंजी उमिरि घणी आहे अम्मा ॿारनि खे छा ख़बर आहे अम्मा उथाए बि आहे अदी खे कश्मीर करमपुर जे वेझो मेहरो माड़ी में 40 सालनि जे शख़्स जो 10 वरे जे मासूम न्याणी सां शादी। ज़िले इंतज़ामिया वाक़े खां बेख़बर मीडिया सां ॻाल्हाईंदे घोट सूमार सूमरे चयो त मूं 2,50,000 मां छोकिरी हनीफ़ शेख खां ख़रीद कई। अॼु संदसि शादी आहे। किथां जो ये छोकिरी तव्हांजी रिश्तेदार आहे माइट थी अॻ में हीअ कहिड़े ज़ात जा कीअं रिश्तो थियल आहे इहो घणे पैसनि में ॾिनी अथऊं 2.5 लख 8 सालनि जी मासूम नीगरी सां तुंहिंजी शादी करणु हिकिड़ो तुंहिंजे लाइ वॾो मसइलो आहे 8 साल कीअं रही बहरहाल जेको मौक़िफ़ तव्हां खां पुछूं था उहो पोइ तव्हां जवाबु ॾियो न त को मसइलो न आहे तव्हां ही बदे में पैसनि में वरिती आहे जॾहिं त छोकिरी जा माउ पीउ मरी चुका आहिनि ओरिजिनल न आहिनि बहरहाल तुंहिंजी उमिरि घणी आहे पंहिंजी ऐसे छो खे घुरायूं था उहो बि अचे थो छोकिरी रिश्तो तव्हांजो करायो आहे हथ परे कर अम्मा छोकिरी अदी नालो छा थी जे न्याणीअ खे नंढड़े लाइ जो नालो नथो अचे हुनजी 16 साल अम्मा पीउ जीअरो अथसि अम्मा कूट न ॻाल्हाइजांइ मां अम्मा तकड़ न कर मुंहिंजी माउ हिन पीउ हिन मासूम 7 सालनि जी न्याणी खे पैसनि एवज़ खपायो आहे अम्मा ही नंढड़ी 8-10 सालनि जी आहे अम्मा पहले ते गणी सां बिनी में नंढियूं बिनी दा ओसा पो मालिक को जाने जो दौर न आहे ना तो वाकई यो पहले शे के छॾे असां ये छो ॾींदासीं अब्बा अम्मा ॻाल्हि ॿुध न छोटा से खाना गलर मां खे फोन कई आहे एसपी कई आहे भला मुझो को हे हालांकि घर में छोकरी वही सपोर्ट था ई ना हे छोकरी जे घर मां निकरे थी न नूर शेख जी छा थींदी आहे छोकरी नूर शेख छा कुछ भी न थी आ मक़सद आहे नूर हे वेठो न नूर सां मुझो घर जो रिश्तो मुझो उन सां घर जो रिश्तो हां मां के एसपी फोन कई आहे मां काथे वेठो नापरकोट थाने ते ऐसे 14 तेगाणनि जी रिकॉर्डिंग करे आयुमि मूंखे फोन किए त वञ अॻ में असांखे इहो रिकॉर्ड त मथां पुलिस मां चयो हाली पुलिस न मोकिल मां पुॼां छोकिरी आहे फुटेज वठां थो अदा छोकिरी जवान आहे त कुछ क्या नाम है भैया आपका कहाँ के क्या करते हो रक्षा चला ये कितने में बच्ची लिया था ये 2.5 लाख में आपने ली थी ये जो बच्ची आपकी उम्र के हम नस्ब है आप तो माशाल्लाह बहुत बड़े हैं मिट्टी का लगी तो ये जो आपने 2.5 लाख में ली है बच्ची का रिश्ता ये तो कानूनन जुर्म है इसमें आपको भी सजा सकती है अगर आप रहीमाबाद के हो तो काफ़ी लोग डॉक्टर अब्दुल कादिर को जानते होंगे आप जानते हो ना फिर जैसे आपके ये मामला हाईलाइट हो जाए या इसको यहीं पे ख़त्म कर देंगे किसी के खत्म करोगे नहीं ये मामला मीडिया तक चला जाए क्यों मीडिया तो आप लोग गैर कानूनी काम तो कर रहे हैं कानून की काम है जो छोकरी जवान है छोकरी माँ प्यो राजी है छोकरी जवान है मीडिया तक नहीं चलेगी थोड़ा आई तो चुप कर कहिड़ी भी कम हो जाए मक़सद हिकिड़ी शइ जवान और ॿार त उहो मालिक मर्दी आहे जारे बि ॾे त ॾेई सघे थो पियो इनजो सेव कर पीउ खे सदेसि गुड्डी कंहिंजी धीअ अम्मी हनीफ़ जी तूं अमा न ॿुधाइसि कंहिंजी धीअ अम्मा हनीफ़ जी तुंहिंजी उमिरि घणी आहे अम्मा ॿारनि खे छा ख़बर आहे अम्मा उथाए बागी सागर पवार सोच टीवी कराची।